सखर के कच्चे में शहीद जान मोहम्मद मर जे कातलन की गिरफ्तारी लाए पुलिस जो ऑपरेशन थियो आहे। आरजी रस्ता कायम किया विया आहिनि। 4 ॼणनि खे गिरफ्तार किया वियो आहे। अवांखे अपडेट की सखर के कच्चे में शहीद जान मोहम्मद मर जे कातलन की गिरफ्तारी लाए पुलिस ऑपरेशन करे आरजी रस्ता कायम किया आहिनि। 4 ॼणनि खे शक जे बुनियाद ते गिरफ्तार किया वियो आहे। एसएसपी सखर इरफान समू चयो आहे त शहीद जान मोहम्मद मर जे कातलन की गिरफ्तारी लाए कच्चे में ऑपरेशन किया वियो आहे। एसएसपी सखर चयो त ऑपरेशन दौरान अगभराई थी आहे। 4 शकी माण्हुनि खे हिरासत में वरितो वियो आहे। पुछागाछा कई पई वञे। शहीद जान मोहम्मद मर जे कातलन खे जल्द गिरफ्तार करे कानून जे कटड़े में आंदो वेंदो। एसएसपी सखर इरफान समू चयो आहे। खबर वाकनी त सखर के कच्चे में शहीद जान मोहम्मद मर जे कातलन की गिरफ्तारी लाए पुलिस ऑपरेशन किया आहे। इन हवाले से अधिक तफ़सीलन लाइ असां लाइन ते मौजूद आहे सखर खां अनस गांगरू। जी अनस तफ़सील ॾिजो। जी बिल्कुल सखर पुलिस पारां शहीद जान मोहम्मद महर के कातलन की गिरफ्तारी लाए कच्चे वाले इलाके में ऑपरेशन किया वियो आहे। एसएसपी सखर इरफान समू की अगुवाणी में पुलिस जा जेके अटाला आहिनि उहे कच्चे वारे इलाके में पहुची विया आहिनि। बख्तरबंद गाड़ियुनि के जरिए अलिफ कच्चे वारे इलाके में शाह बेले में जेको आहे सो पुलिस पारां ऑपरेशन किया वियो आहे। कातलन वारे इलाके के जेको आहे सो पुलिस तरफां चइनी तरफनि खां जेको आहे सो घेरो आंदो वियो आहे ऐं आरज़ी तौर ते जेके आहिनि सो कातलन ताईं पहुचण जे लाइ कच्चे में जेके आहिनि सो पाणी हुअण सबबि रस्ता क़ाइमु कया विया आहिनि। जॾहिं त बेड़ियुनि जी जेकी आमद रफ़्त आहे इलाइक़े में उहा कच्चे वारे इलाइक़े में पुलिस तरफां जेके आहिनि सो पिणु बेड़ियुनि जी आमद रफ़्त जेका आहे सो रोके छॾी आहे ऐं जेके पतण आहिनि उते जेका आहे सो पुलिस जा अटाला मुक़ररु कया विया आहिनि ऐं मोर्चा पुलिस तरफां जेके आहिनि सो पिणु क़ाइमु कया विया आहिनि। एसएसपी इरफान समो जी दावा है तो उन्हनि जेके आहिनि सो कातलन जी सहूलियतकारी जे इल्ज़ाम हेठि 4 शकी माण्हुनि खे गिरफ्तार करे वरितो आहे। जेके शहीद जान मोहम्मद महर जे कातलन जी जेका आहे सो उते सहूलियतकारी करे रहिया उन्हनि खे गिरफ्तार करे वरितो आहे ऐं खाइनि जेका आहे सो वधीक जांच कई पई वञे पुछागछा कई पई वञे। एसएसपी सखर इरफान समू जो चवणु आहे त शहीद जान मोहम्मद महर जे कातलन जो घेरो करे छॾियो आहे। चइनी तरफ़नि खां जेका आहे सो पुलिस ऑपरेशन में हिसो वठी रही आहे। बख्तरबंद गाॾियूं जॾहिं त अंदर जेको पाणी आहे कच्चे में उते आरजी जेके आहिनि सो रस्ता क़ाइमु कया विया आहिनि ऐं पुलिस जा जेके जवान आहिनि उहे उन्हनि जेके आहिनि सो मुक़ररु कया पिया वञनि। पटड़नि ते पिणु जेके आहिनि सो पुलिस डेपोट कई वई आहे। एसएसपी सखर इरफान समू जो चवणु आहे त सिक्योरिटी फोर्सिस खां पिणु जेका आहे सो कातलन जी गिरफ्तारी लाइ मदद कई पई वञे। हीअ जेकी ऑपरेशन आहे शहीद जान मोहम्मद महर जे कातलन जी गिरफ्तारी लाइ अलिफ कच्चे वारे इलाइक़े में पुलिस सां गॾु जेके आहिनि सो सिक्योरिटी फोर्सिस खां पिणु मदद कई पई वरिती पई वञे ऐं उन्हनि जा जेके आहिनि सो पिणु जेके आहिनि सो इंटेलिजेंस बेस ते जेका आहे सो रेंजर्स तोड़े ॿिया सिक्योरिटी इदारा आहिनि उहे पिणु हिन ऑपरेशन में जेके आहिनि सो एसएसपी सखर इरफान समू सां जेके आहिनि सो मदद करे रहिया आहिनि ऐं उन्हनि में जेके आहिनि सो शामिल आहिनि। एसएसपी सखर इरफान समू दावा कई आहे त हू जल्दी जेके शहीद जान मोहम्मद महर जा मुख्य कातिला आहिनि शेरल उर्फ शेरू महर, कुर्बान महर, नसीर महर ॿिया ऐं उन्हनि खे जेके आहे सो गिरफ्तार करे कानून जे गिरफ़्त में आंदो वेंदो। हिन वक़्तु बि जेके आहिनि सो कच्चे में पुलिस मौजूदु आहे। एसएसपी सखर इरफान समू पाण कच्चे वारे इलाइक़े में जेका आहे सो निगरानी करे रहियो आहे ऐं चइनी तरफ़नि खां जेका आहे सो पाणी हुअण जे करे आरती कचा क़ाइमु करे पुलिस जेका आहे सो मोकिली पई वञे। घटनि जेके आहिनि सो उहे अच वञ जा बंदि कया विया आहिनि। बेड़ियुनि जी जेकी पके जे या कचे जे तरफ़ जेकी आमद रफ़्त आहे उहा पिणु जेका आहे सो बंदि कई वई आहे। एसएसपी सखर जो चवणु आहे त हू जल्द कातलनि खे गिरफ्तार करे जेका आहे सो कानून जे कटराड़े में आणींदा। जी वॾी महिरबानी अपडेट करण लाइ अनस गांगरू। अवांखे ॿुधायो त सखर जे कच्चे में शहीद जान मोहम्मद महर जे कातलनि जी गिरफ्तारी लाइ पुलिस ऑपरेशन कियो आहे। आरज़ी रस्ता क़ाइमु कया विया आहिनि जॾहिं त 4 ॼणनि खे शक जे बुनियाद ते गिरफ्तार कयो वियो आहे।